اوॿاوڙو में ज़िले घोटकी के चेयरमैन हाजी खान महर मुख्तलिफ यूसीएन में मुख्तलिफ स्कीमुनि जो इफ्तिताह कयो आहे। चेयरमैन रोंथी ऐं खबड़ा में रोडन ऐं आरो प्लांट जो इफ्तिताह कयो। ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर ग्रुप अॻवान सैयद असगर शाह जी रहाइशगाह ते पहुतो, जिते हिकु कार्नर गॾिजाणी कोठाई वई। महर ग्रुप के अहम अॻवाननि मीर खान महर, सैयद इकरार शाह, सेठ मोहम्मद इकबाल मलिक, मौला बख्श पंवर, अब्दुर्रहमान चाचड़ ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर चयो त ज़िले घोटकी अंदरि तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए छॾियो आहे। सिंध हुकूमत जी मुखालफ़त बावजूद घोटकी जी अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। हुन चयो त असांखे अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो आहे। रोंती में पाणी खारो हुयो, हाणे हितां जो अवाम साफ़ पाणी पीअंदो, जेका ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ज़िले चेयरमैन खबड़ा यूसी पहुतो, जिते पाणी जो आरो प्लांट जो कमु हलंदड़ हुयो, जिते हू इफ्तिताह न करे सघियो। उन मौक़े ते उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जे तकरार सबबि ही प्लांट जो कमु अध में रहियल आहे, पर मां खबड़ा वासियुनि खे ही आरो प्लांट जो कमु ज़ाती कोशिशूं करे बि मुकमल करे ॾींदुसि। उन खां पोइ ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर ग्रुप जे अॻवान लियाकत खान ॾहर ऐं मक़बूल अहमद खान ॾहर जी मांझांदे में शिरकत कई।